आई आहे, लेकिन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे मीलाद जो महफ़िलों आलम अल अरवाह खां वठी सजियूं पयूं आहिनि ऐं क़यामत ताईं इहे महफ़िलों हलंदियूं ऐं रहंदियूं पयूं। मीलाद जी महफ़िल चेबो छाखे आहे, यानी हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे तशरीफ़ आवरीअ जूं ॻाल्हियूं करण, इन्ही खे मीलाद चयो वेंदो आहे। इन्हे खे मीलाद चयो वेंदो आहे। अक्सर असांजे मथां एतिरो एतिराज़ आहे त बाबा मीलाद छाजो आहे, सियासत में वग़ैरह इहो ॾेखारियो असांखे। अॻे ॾींहुं बि कहिड़े ॻोठ में महफ़िल थी, दो सोलंगी में मूं हिकिड़ी हदीस पाक पढ़ी सियाह सता मञा, जंहिं मञा साबित आहे मीलाद। ॿियो जामे तिरमिज़ी शरीफ़, जामे तिरमिज़ी शरीफ़ जे अंदरि त बाक़ाइदे अल्लामा अबू ईसा रहमतुल्लाहि तआला अलैहि बाब ॿुधो आहे जंहिंजो नालो ई रखियो अथसि मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाब जो नालो ई मीलादुन नबी आहे। इस आयसिता जे अंदरि मीलाद आहे। असहाबन सगरन मीलाद मल्हायो आहे, बुजुर्गन मीलाद मल्हायो आहे। अज ताईं उम्मत भलारी मीलाद मल्हाईंदी रहे पई ऐं इंशाअल्लाह ताला यो क़यामत ताईं मुस्तफा जो मीलाद हलंदो रहंदो पियो। क़यामत ताईं आलमुल अरवाह खां वठी व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, अल्लाह जे क़ुरान जो दलील मौजूद आहे। अल्लाह ताला जॾहिं नबियन सगोरन खां मीसाक़ यानी वाइदो पक्को पे वरतो पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ, सुम्म जाअकुम जो जेको लफ़्ज़ आहे, पोइ तव्हां वटि मुंहिंजो सुहिणो रसूल अचे, इहो जाअकुम जो लफ़्ज़ इहो ई मुस्तफा जो मीलाद आहे। मीलाद चइबो आहे महबूबन करीमन जे तशरीफ़ आवरी जी ॻाल्हि कर। अबा हेॾे होॾे मुंहुं कयां त बि लाउड में आवाज़ अचे, इहे कर। मां जमायत खे बि ॾिसां, आवाज़ बि पहुचायां। मोहब्बत सां जमायत सवेर खां वठी इंतज़ार करे रही आहे। सादा सगोरा उलमा इकराम सभई मोहब्बत सां मूंखे दुआऊं ॾियण जे लाइ सभई गॾु थिया आहिनि। मां सभिनी जो ख़ादिम ऐं नौकर आहियां, दुआऊं ॾेई रहिया आहिनि। इन्हनि जूं दुआऊं मुंहिंजे लाइ काफ़ी आहिनि। पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो असां मीलाद मल्हाए रहिया आहियूं, अर्ज़ पे कयूं त मीलाद जो मफ़हूम आहे, असल ॻाल्हि खे सम्झो वञे त मसालो ई हल आहे। खाम खां माण्हू मुंझी थो पियो जॾहिं सम्झे नथो ॻाल्हि खे। सम्झबो न त झेड़ो त ज़रूरु थींदो। झेड़ा तॾहिं थिया आहिनि जॾहिं सम्झ में ॻाल्हि न आई आहे। सम्झ में मसालो अची वञे। मीलाद जो मतिलबु छा आहे, यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तशरीफ़ आवरीअ जूं ॻाल्हियूं करण ऐं उन ते अल्लाह जो शुक्र अदा करण, ख़ुशीअ जो इज़हार करण, टे ॻाल्हियूं थी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते तशरीफ़ आवरी जूं ॻाल्हियूं करण, ख़ुशीअ जो इज़हार करण ऐं अल्लाह ताला जो शुक्र अदा करण। इन टिनि ॻाल्हियुनि में मां ॿुधाए केरु त का हिकिड़ी बि नाजाइज़ या हराम या बिदत या शिरक हुजे। अल्लाह जो शुक्र करण इबादत आहे। सुहिणे मिठे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सना साराह तारीफ़ करण, इहा बि त इबादत आहे। अल्लाह जी नेमत ते ख़ुशीअ जो इज़हार करण, इहा भी अल्लाह जी इबादत आहे। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो, कुल बिफज़्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। थोरो सुभान में आवाज़ वधाईंदो त मुंहिंजो थक लही पवंदो। अल्लाह तबारक व तआला आवाज़ वधाईंदो वञी यार। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाए पियो, कुल बिफज़्लिल्लाहि व बिरहमतिही। ओ मुंहिंजा महबूब, तव्हां इरशाद फरमायो, अव्हां ऐलान फरमायो, पंहिंजी ज़ुबान मुबारक सां माण्हुनि खे ॿुधायो, पंहिंजी पाक ज़ुबान सां माण्हुनि खे ॿुधायो। तव्हां इरशाद फरमायो, बिफज़्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका
फलयफरहू। अल्लाह तबारक व तआला दी रहमत ऐ फजल ते खूब खुशियों करना। फलयफरहू, खूब खुशियों करना। अल्लाह सुब्हानहू व तआला फरमात मुझा सोना अमा पंजी जुबान सन ऐलान कयो, अमा पंजी फरमान सा मानुन के बुधायो बिफदलिल्लाहि व बिरहमतिह। अल्लाह तबारक व तआला जे फजल ऐ उन्हीं जी रहमत ते खूब खुशियों कयो। अल्लाह तबारक व तआला जेको तवाजे मथा फजल फरमाए, जेका रहमत फरमाए, उन फजल ते भी खुशी कयो, उन रहमत ते भी खुशी कयो। अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो व अम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। ऐ अल्लाह तबारक व तआला जेका नेमत तो ते कया, इन नेमत के खूब गाइंदो रह। फजल ते खुशी कयो, रहमत ते खुशी कयो, नेमत खे गायो। हाणे तव्हां ॿुधा तू ॿुधा त अल्लाह जो महबूब रब जे तरफ़ खां असां जे लाइ रहमत थी आयो या कोन थी आयो आहे? ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो। रुगो तू मां हिकिड़े जे लाइ थोरी। रब्बुल आलमीन जल्ल जलालो इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। असां सभिनी जहाननि जे लाइ तव्हांखे रहमत बनाए करे मोकिलियो आहे। सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणिजी आया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असां जे लाइ रहमत भी बणिजी आया। अल्लाह तबारक व तआला जो फज़ल भी बणिजी आया। अल्लाह सुब्हानहू व तआला जी नेमत भी बणिजी आया। जदा हिकड़ाई महबूब अल्लाह ताला जे तरफ का रहमत भी आए, फजल भी आए, नेमत भी आए। तो अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाइंदो आहे त मुंहिंजे फजल ते खुशी कयो, मुंहिंजी रहमत जे मिलण ते खुशी कयो, मुंहिंजी नेमत खे गायो। जॾहिं इहे टई चीज़ूं हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात में मौजूद आहे, पोइ मिठा मुस्तफ़ा करीम अची विया। पोइ लाज़िमात उन नेमत ते अल्लाह जो शुक्र भी कजे त खुशी भी मल्हाए दे। नेमत गाइजे भी। असां मीलाद जी सूरत में नेमत गाईंदा आहियूं, महफिलन जी सूरत में नेमत गाईंदा आहियूं, खुशी जो इज़हार भी कंदा आहियूं ऐं कॾो कॾ अल्लाह ताला जो शुक्र भी अदा कंदा आहियूं। छो न रब करीम जो शुक्र कयो जो इन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरक़ात जे लाइ अल्लाह तबारक व तआला जा 1.25 लख नबी सगोरा आया। उहे सभ जो सभ इंतज़ार कंदा रहिया, इंतज़ार कंदा रहिया। सब नबी सगोरा पंजी पंजी टाइम में दुआऊं घुरंदा रहिया। मौला जे यार जे मुतालिक तो असां खां आलमुल अरवा में वाइदा वरता हुआ, उन यार के मोकिल त असां उन जो दीदार भी कयो तो उम्मत में भी शामिल थियो। वक्त गुजरंदो वयो, टाइम गुजरंदो वयो, उहे नबी सगोरा दुआऊं घुरंदा रहिया, उन्हनि खे दीदार नसीब कोन थियो। पर मेराज वारी रात बैतुल मुक़द्दस में अल्लाह सुब्हानहू व तआला सभिनी नबियन सगोरन खे दीदार करायो आहे। सब नबी सगोरा सोने साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो दीदार पिया कल। हजरत लाल लतीफ सरकार से नबियन सगोरा जी तर्जुमानी कंदो पियो अचे। जोर सां सुभान अल्लाह चओ त ॿुधायो। लतीफ सरकार से इरशाद फरमाइन पिया त ही सजन सही जे थे मुंह निहारिया, हाणे ईंदे जान पेई सब लाही तुम सोरड़ा। हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ सॼी ज़िंदगी ॾिसंदा रहिया, वाटूं निहारींदा रहिया। मिठा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ आवरी सदन थी वई। उहे नबी सगोरा ख़ुशियूं मल्हाए रहिया हुआ, दीदार करे रहिया हुआ, ख़ुशी जो इज़हार करे रहिया हुआ।
अल्लाह तबारक व तआला जी हम्द ऐं सना करे रहिया हुआ। मुंहिंजा दोस्तो उन्हनि दुआऊं घुरियो, उन्हनि इंतज़ार कयो, पर ज़ाहिरी ज़िंदगी में उन्हनि खे नसीब कोन थियो। असां दुआऊं भी कोन घुरियो, इंतज़ार भी कोन कयो। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, बेशक मोमिनन जे मथा एहसान कयो आहे। थोरो आवाज़ वधाईंदो वञीस यार, मूंखे थकाए छॾींदो, अञा मूंखे सॼो महीनो आवाज़ करणो आहे यार। हिकिड़ो करे आयो आहियां आवाज़, वरी ॿिए ते वेंदुसि सॼो महीनो, पर सॼी ज़िंदगी आवाज़ कंदा रहंदासीं इंशाअल्लाह तबारक व तआला। जेका ज़िंदगी अल्लाह से मुस्तफ़ा जे मीलाद गाइण में गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए, मल्हाइण में गुज़ार तौफ़ीक़ अता फरमाए। शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह ताला अलैह, केर उनजे नाले खां वाक़िफ़ न आहे। हर आलिम असांजे बर्रे सगीर जो उनजे नाले खां वाक़िफ़ आहे। हाणे नयूं सनदूं असांजे मुल्क में आयूं हुजूं, पर अॼु खां 50 साल पहिरियां कंहिं बि असांजे सिंध या हिंदुस्तान जे आलिम जी सनद खणो। सनद जो मतिलबु आहे त मूंखे बाबा साईं पढ़ायो या भाउ पढ़ायो, उनखे पंहिंजे पीउ पढ़ायो, उनखे पंहिंजे उस्ताद पढ़ायो, उनखे पंहिंजे उस्ताद, ईअं सनद खणंदा वञो त शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी जो नालो पूरे बर्रे सगीर जे हर आलिम जी सनद में ईंदो हुओ। खातमुल मुहद्दिसीन उनजो लक़ब आहे। शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह ताला अलैह उहे वॾा आलिम आहिनि, मदीनतुल मुनव्वरा में रहंदा हुआ। पाण लिखनि पिया त मूंखे हुज़ूर अली सलाह सलाम इरशाद फरमाए तो हिंदुस्तान वञ ऐं मुंहिंजी हदीस जो वञी उते दर्स ॾे ऐं मुंहिंजी हदीस जी वञी ख़िदमत कर। सरकार जी ड्यूटी क़िबला केर इनकार कंदो, मां तैयार आहियां, पर मसालो हिकिड़ो ॿियो आहे। फरमायूं छा थो चवणु चाहे? अर्ज़ कई त क़िबला मदीने में थो रहां, सुबुह शाम दीदार कंदो आहियां, सुबुह शाम तुंहिंजे रोज़े जो दीदार कंदो आहियां। हिंदुस्तान में अहिड़ो रोज़ो किथां आयो जिन खे ॾिसी मां पंहिंजो अखियूं ठारींदुसि। अव्हां जो दीदार कंदो आहियां क़िबला, मां जो तव्हां खां परे थी वञा। लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन इरशाद फरमाईंदा आहिनि त जेकर थिए धार सजण साथ हिकड़ी त कर सभ जमार, कॾहिं ॾिठोसीं की न की। जेकॾहिं हिकिड़ी घड़ी भी सजण खां जुदा थी वञा, ईअं सम्झ में ईंदो आहे त जमार गुज़री वई आहे, यार जो दीदार कोन थियो आहे। पर जेकॾहिं सॼी ज़िंदगी यार सां गुज़रंदी आहे, ईअं सम्झंदो आहियां त हाणे यार जे साम्हूं वेठो आहियां। घड़ी कान गुज़री आहे त यार जो दीदार थी रहियो आहे। मुंहिंजा दोस्त हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह ताला अलैह हबीबन करीम जी दरबार में अर्ज़ गुज़ार थिया त क़िबला हिंदुस्तान वञण जे लाइ तैयार आहियां, पर हिते जेको दीदार थी रहियो आहे उहो दीदार उते कीअं थींदो? हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो, अब्दुल हक तू मदीने में पंहिंजी मर्ज़ी सां आयो आहे, मुंहिंजे रोज़े जो दीदार करे रहियो आहे, पर हिंदुस्तान में तू मुंहिंजी मर्ज़ी सां वञ त हर राति मो रसूलुल्लाह जो दीदार कंदे। सरकार जी आमद, महबूब जी आमद, मदनी जी आमद, सुने जी आमद, लजपाल जी आमद। हर रात तो मुझो दीदार कंदे। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह ताला अलैह जन फरमायन पिया, जॾहिं मां हिते हिंदुस्तान में आयुसि, हर रात सोने जो दीदार पियो नसीब थिए। मां तीअं हदीस पाक जी ख़िदमत वधाई, हाणे एतिरे क़द्र मुंहिंजे मथां असर थी वियो आहे। पाण फरमाइनि पिया त हिकिड़े महफ़िल में वियुसि, उते हिकिड़ो मौलवी वाइज़ करे रहियो हो। दौरान वाइज़ हुन हिकिड़ी हदीस बयान कई।
ओ चवण लगो तो रसूलुल्लाह फरमायो आ पान फरमायो तो मुखा सब्र कोन थियो मां हकल कई मास तो कूड़ी हदीस बयान करे रहो आ रसूलुल्लाह कोन फरमायो तो पंजी गाल जारी रख उन्हें चयो त ना रसूलुल्लाह फरमायो आ पान वरी हकल कयोस ना या कूड़ थो हणी तू नचो ये टियों दफ़ो हिन वरी चयो त रसूलुल्लाह फरमायो आ शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह तआला अलैह उठी पीही रहा चवण लगा त मां ॾिसी रहियो आहियां मदीने जो घोट तुंहिंजे पोयां बीठो आहे चवे थो त मौलवी मूं ते कूड़ हणी रहियो आहे मूं न चयो आहे मदीने जो साईं ने हदीस जी तस्दीक नथो करे त मां किथां तस्दीक कंदो उहे शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी हुआ जंहिंखे हर रात हर घड़ी रसूलुल्लाह जो दीदार नसीब थिए पर पाण फरमाइन पिया जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो जेकॾहिं क़यामत में मुंहिंजो को बि अमल क़बूल न थियो मुंहिंजूं हदीसूं पढ़ाइण हदीस लिखण मिशका शरीफ जा 2 शरह लिखिया अरबी में भी ऐं फारसीअ में भी ऐं ॿी हदीस जो खोड़ ख़िदमत कई आहे सॼे फ़िक़्ह हनफी के हदीस में नक़ल कयो आहे हुन मतलब तो शेख साहब फरमाइन पिया जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो को बि अमल क़बूल न थियो त बि मूं वटि हिकिड़ो अमल आहे उन अमल जे सदके मूंखे यकीन आहे त मुंहिंजी बख़्शिश थी वेंदी साईं कहिड़ो अमल आहे पाण फरमाइन पिया त हर उर्स जे महीने में मुस्तफ़ा जो मीलाद कंदो रहंदो आहियां सरकार जी आमद हथ मथे खण जोर सां महबूब जी आमद मदनी जी आमद मक्की जी आमद सुणे जी आमद नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी अबा जना एडन वडन आलमन खे मीलाद शरीफ जी नेमत ते अल्लाह जी रहमत में भरवसो आहे वो असा तो गुनाहगार आहियूं असांजा कहिड़ा अमल आहिनि बस ये जेके मीलाद सजाए थो उम्मीद आहे त हिन जे सदके अल्लाह ताला असांजी बख़्शिश फरमाईंदो अमल पंहिंजा ज़रूर सुधारियो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बेशक अल्लाह तबारक व तआला मोमिनन जे मथा एहसान फरमायो आहे कंहिंजे मथा फरमायो थोरो ज़ोर सां ॻाल्हायो ए जेके बीठल आहिनि इहो हिकिड़ो दफ़ो चवनि छकी ते मथा एहसान कयो मोमिनन जे मथा एहसान अबा वड़ वारो इंसान उहो आहे जेको एहसान करे उनजो थोरो ॻाए त सही न वड़ वारो इंसान उहो बेवड़ो चइबो जेको थोरो बि थिए ऐं मञे ई न ॻाई न मल्हाई न सुनी तोखे मुबारक आहे तूं थोरो ॻाई बि थो त मल्हाए बि ॾेखारी थो तूं वड़ वारो आहीं तुंहिंजे मथां अल्लाह जो एहसान आहे रब करीम तो फरमा त मूं एहसान कयो माव अल्लाह जल्ल जलालु इरशाद फरमायो लफ्ज़ मुबारक रब करीम जा ॾिसो कुरान करीम जो नज़म मुबारक ॾिसो त अल्लाह ताला छा थो इरशाद फरमाए लक़द मन्नल्लाहु बेशक अल्लाह तबारक व तआला एहसान फरमायो कंहिंजे मथां अलल मुमिनीन मोमिनन जे मथां एहसान फरमायो और रब करीम तुंहिंजा त कई एहसान आहिनि एतिरा तुंहिंजा एहसान आहिनि जेके तुंहिंजा एहसान असां शुमार बि कोन था करे सघूं गणे कोन था सघूं लाहण खां त एहसान वॾा आहिनि रब करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो व इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा जेकॾहिं अल्लाह ताला जूं नेमतूं तव्हां शुमार कयो त शुमार बि कोन करे सघंदो एतिरियूं तव्हांजे मथां अल्लाह जूं नेमतूं आहिनि अल्लाह ताला जो मेहरबानियूं एहसान आहिनि सुणे लाल लतीफ़ सरकार से तर्जमानी फरमाई त थोरन मथे थोरा मुंह ते मारू अड़ल जा जर मची थर वारी तिन्हा बि घणेरा
भलायूं भेरा आऊं गणे गणी दस के तेरा मां केतरा थोरा गाया केड़ा थोरा गाया केड़ा थोरा शुमार कया पंहिंजो वजूद जे अंदर ॾिसो त बेहद थोरा आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे अखियूं ॾिनियूं आहिनि हथ पेर नक वग़ैरह ॾिनो हिकु अखि खे रुगो तव्हां ॾिसो इन अखि जे अंदर अल्लाह तबारक व तआला केॾी वॾी नेमत फरमाई आहे सभ खां पहिरियां अल्लाह साईं असांखे ॿ अखियूं अता फरमायो आहिनि जे हिकिड़ी अखि जे हाथ केरु उन खां पुछे हा इहो बि अल्लाह ताला जो थोरो आहे वरी रब करीम जल जलालो ॿई अखियूं असांजे मुंह में ॾिनियूं आहिनि जे इहे अखियूं अल्लाह कननि में फिट करे छॾे हा हथनि में हणी छॾे हा त उन खां केरु पुछण वारो हुओ अल्लाह सुब्हानहु व तआला वरी इन अखि जे अंदर सफ़ेदी ऐं कारे खे पाण में मिलाए हसीन और जमील अखि खे बनाए छॾियो आहे वरी अल्लाह सुब्हानहु व तआला इन अखि जे मथां पिंपड़ियूं ॾियारे छॾियूं आहिनि जेके पिंपड़ियूं दज़ धूड़ खां अखि के बचाईंदियूं आहिनि वरी अल्लाह तबारक व तआला इन अखि के बार बार छिभण जी हिकिड़ी आदत ॾेई छॾी आहे जेकॾहिं तव्हां लागी तो अखि खोले वेहो तव्हां आज़माए ॾिसो थोरी देरि खां बाद पाणी वहण शुरू थी वेंदो अञा बि जेकॾहिं अखि न छिबींदो नज़र घटि थींदी वेंदी साम्हूं वारियूं चीज़ूं तव्हां खां गुम थींदियूं वेंदियूं अल्लाह तबारक व तआला जो इहो एहसान आहे जो बार बार अखि छिंबे छिंबे नूर में इज़ाफ़ो करे रहियो आहे इन अखि जे अंदर वरी ॾिसो अल्लाह तबारक व तआला इन जो पाणी खारो करे छॾियो आहे ही जेको पाणी अखि मां किरंदो आहे त खारो आहे हालांकि पाणी वात जो मिठो आहे पर अखि जो पाणी अल्लाह ताला खारो करे छॾियो आहे इन जे लाइ जो ओचितो जेकॾहिं को मच्छर को जीत अखि में किरी पवे त किरंदो त फतकंदो अखि जे पर्दनि खे नुक़सान पहुचाईंदो पर जेकॾहिं खारो पाणी अखि में हूंदो त जल्दी उन जो मौत थी पवंदो फतकण खां बची पवंदो पर्दनि जी अल्लाह हिफ़ाज़त फरमाए वठंदो नेमतूं त अल्लाह जूं ॾिसो अॼु बि डॉक्टर फरमाइनि पिया असां सॼी ज़िंदगी पढ़ियासीं कॉलेज यूनिवर्सिटियूं पोइ ख़ासि असां डॉक्टरी रुगो अखि जे अंदर कई आहे वॾा वॾा डॉक्टर अखि जा असां थियासीं पर अञा ताईं अखि जे अंदर हज़ारे रगूं एतिरियूं आहिनि जिन खे असां या सम्झी ई कोन था सघूं थी वञनि काॾे थियूं अचनि काथां हिननि जो कमु कहिड़ो आहे हिकिड़े अखि जो थोरो ई असां अल्लाह जो नथा लाहे सघूं पर ॻाए कोन था सघूं रब जो थोरो त एतिरा थोरा अल्लाह से असांजे मथां कया आहिनि बाक़ी सॼो वजूद अंदरि ॾिसो त ॾिस त असांजे मथां अल्लाह नेमतूं केॾियूं कयूं वरी अल्लाह से असांखे ज़मीन ॾिनी नरम करे ज़मीन ॾियण बि अल्लाह जो थोरो वरी इनखे नरम करण बि अल्लाह जो थोरो जेकॾहिं जेको इहो पत्थर वांगुरु करे छॾिया संगमरमर वांगुरु सिधो न हर हणी सघूं हा न ज़मीन खे आबाद करे सघूं हा न नहरूं खोटे सघूं हा न नलको हणी सघूं हा न मैयत खे पूरे सघूं हा इहे सभई अल्लाह जूं नेमतूं न आहिनि वेठा आहिनि हिकिड़ी हिकिड़ी चीज़ जहान जी असां ॾिसूं उन जे अंदरि कई अल्लाह जूं नेमतूं आहिनि पर अल्लाह सुब्हानहु व तआला न फरमायो अख ॾेई करे थोरो कयो माव कन ॾेई करे थोरो कयो माव मां तव्हांखे ज़मीन ॾेई करे एहसान कयो आहे आसमान ॾेई करे तव्हांजे मथां मूं एहसान कयो आहे पर जॾहिं पंहिंजो महबूब असांखे अता फरमाई अल्लाह ताला फरमायो त हाणे मूं तव्हां ते थोरो कयो आहे लक़द मन्न अल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला मां मोमिननि जे मथां एहसान कयो आहे जो उन्हनि जे अंदरि वॾे शान वारो रसूल मूं मोकिलियो आहे ओ इलाही आलमीन तो असांखे हथ पेर अखियूं वग़ैरह ॾिनियो तो न चयो त मां तव्हांजे मथां थोरो कयो आहे हाणे थोरो सम्झण जी ॻाल्हि आहे हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वञो पोइ अंदाज़ो लॻायो त मुस्तफ़ा करीम जी ज़ात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾा वॾा एहसान थी करे असांजे तरफ़ आया आहिनि बेशक अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे हथ ॾिना आहिनि जेके रब करीम जी नेमत आहे इन्ही सां खाईंदा आहियूं इन्ही सां कमाईंदा आहियूं इन्ही सां
दुश्मन के दफ़ा कंदा आहियो इन्ही साण कमकार कंदा आहियो पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो आहे ही हथ ऐं पेर त तव्हांजा दोस्त आहिनि हलंदा आहियो त पेर तव्हांजी मदद करे ओसी ताईं पहुचाईंदा आहिनि कमकार कंदा आहियो त हथ तव्हांजी मदद करे गिरह वात ताईं पुॼाईंदो आहे जेकॾहिं केरु हमिलो कंदो आहे त पंहिंजे सिर ऐं मुंहं खे बचाइण जे लाइ हथनि खे साम्हूं करे ऐं पंहिंजा वार रोकींदा आहियो ही तव्हांजा दुनिया जे अंदरि त मददगार थी विया पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो रब करीम जल जलालु फरमायो त अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो इन्हनि जे मुंहनि जे मथां मुहरूं लॻायूं वेंदियूं इन्हनि जा वात सील कया वेंदा अल्लाह फरमाए त इन्हनि जा हथ असां साण ॻाल्हाईंदा इन्हनि जा पेर असां साण ॻाल्हाईंदा जे पेर इन्हनि जा असां वटि शाहिदी ॾींदा जेकी कुझु इन्हनि दुनिया जे अंदरि कयो आहे अलगर्ज़ त हीअ हथ असांजा पेर हिन वक़्त में असांजा साथी आहिनि असांजा वफ़ादार आहिनि पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो हीअ असांजे खिलाफ हथ ऐं पेर अल्लाह ताला जी दरबार में पिया शाहिदियूं ॾींदा असांजे खिलाफ पिया ॻाल्हाईंदा हथ ॻाल्हाईंदा त मौला हिन अहिड़ा बुरा कम कया पेर ॻाल्हाईंदा त मौला अहिड़ा हिन बुरा कम कया हथ पेर असांजा मुखालिफ थी वेंदा आहिनि त असांजा पर क़यामत में असांजे मुआफ़िक़त में शाहिदी न ॾींदा असांजे खिलाफ पिया शाहिदी ॾींदा पर कमाल मदीने वारे घोट जो आहे कुर्बान मुस्तफ़ा जी ज़ात पाक जे मथा जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो असांजा हथ असांजा मुखालिफ हूंदा पर मदीने वारो घोट असांजी शफ़ाअत पियो कंदो सरकार जी आमद हथ मथे खणी झूमी महबूब जी आमद मदनी जी हेड वारा दोस्त मथे खणी महबूब जी आमद मदनी जी आमद सोने जी आमद लब्बैक लब्बैक या रसूल हथ मथे खणी लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब थोरो आहे या कोने को हाणे ॻाल्हायो ई पंहिंजा हथ पंहिंजा पेर असांजा मुखालिफ पर मदीने जो घोट मुखालिफ न आहे तोड़े असांजो भॻायो परे वियायो अम्मा असां सुन्नत ते अमल न कयोसीं असां भॼी वियासीं पर मदीने जा घोट अलैहिस्सलाम वरी बि असांजूं सिफ़ारिशूं रब जी दरबार में करे रहिया आहिनि हजरत लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो त मुंहिंजे मदायुन जी यारो कल पिया पई कदही कोसा न थियाम डोरा पाडे साजन सभेई मुंहिंजो ढकियो ढोल ढिलायो सब असांजो ढिलायूं ढके छॾियो असां गुनाहगारनि जी क़यामत जॾहिं शफ़ाअत फरमाईंदा मुंहिंजा दोस्त अल्लाह सुब्हानो व तआला फरमायो मूं थोरो कयो आहे त ईमान वारनि जे मथां कयो आहे अज गायबी ईमान वारो रहियो आहे हर को ईमान वारो ना है कलमो त घणनि पढ़ियो पर सब ईमान वारा नथा थियल अल्लाह तबारक व हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन तमाम मजा केर भी सही बुखारी जी हदीस पाक पढ़ी रहियो आया तमाम मजा केर भी तेसी ताईं मोमिन न थींदो जैसी ताईं पंहिंजे अब्बे अम्मा अहल औलाद बल्कि टोटल दुनिया जे इंसान खां वधीक मूं रसूलुल्लाह सां मोहब्बत न करे अब तोखे पंहिंजो बच्चो प्यारो आहे न जॾहिं ॼमंदो थी त ख़ुशी कीअं मल्हाईंदो आहे शादी कराई त पोइ कीअं ख़ुशी मल्हाईंदो तोखे पंहिंजो अब्बो प्यारो आहे जॾहिं हज था अचे उमरो करे अचे त कीअं ख़ुशी मल्हाईंदो आहे भाउ जी शादी थिए त कीअं ख़ुशि थींदो आहे दोस्त खे नौकरी मिले त तूं ख़ुशी जो इज़हार कंदो आहे
पर तोखे ख़बर हुअण खपे त मदीने वारे घोट अली सलाम जो हक़ मोमिननि जे मथां अबे अम्मा खां बि वधीक आहे, अहल औलाद खां बि वधीक आहे, दोस्त ऐं भाउरनि खां बि वधीक आहे। मुंहिंजा दोस्तो, जॾहिं पुट जे ॼमण ते ख़ुशी करी थो त रसूलुल्लाह जे अचण ते छो नथो ख़ुशी करी? सुभान अल्लाह, सरकार जी आमद, महबूब जी आमद। हक़ त उन ज़ात जो आहे न, उन्हीं जे अचण ते ख़ुशी मल्हाइजे। उनजो सभ खां वधीक असांजे मथां हक़ आहे। अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजो हक़ निभाए रहिया आहियूं। उम्मीद आहे त क़यामत जे ॾींहुं असांजी सिफारिश फरमाईंदा। तू उन सां मोहब्बत कर, उन सां प्यार कर। ये सब मीलाद वग़ैरह सजाए, ये मोहब्बत जी निशानी आहे। पंहिंजे घर खे सिंगार, पंहिंजी गाड़ी ते झंडो लगा, पंहिंजे सीने ते बेज लगा, ख़बर पवे त ही रसूलुल्लाह जी पार्टी वारो आहे। अब आके घर ते जेकॾहिं झंडो लॻल हूंदो तो झंडे जो रंग ॾिसी सुञाणींदे न त ही फिलानी पार्टी वारो आहे, हा या न? गाड़ी ते झंडो लॻल हूंदे त तू सुञाणींदे त फिलानी पार्टी वारो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं बेज लॻल हूंदो तू सुञाणींदे त फिलानी पार्टी वारो आहे। पर जेकॾहिं तू मीलाद जो झंडो घर ते लॻाई, गाड़ी ते लॻाई ऐं मीलाद जो बेज पंहिंजे सीने जे मथां लॻाई त दुनिया पढ़े चवंदी त ही रसूलुल्लाह जी पार्टी वारो आहे। मदीने जे घोट वारी वो दुनिया जॾहिं शाहिदी जे महबूब अलैहिस्सलाम फरमाइन था, अंतुम शुहदाउल्लाह फिल अर्द, तव्हां ज़मीन में अल्लाह जा शाहिद आहियो। तव्हां जंहिंजे लाइ जहिड़ी शाहिदी ॾींदो, अॻे जे लाइ अल्लाह अहिड़ो फ़ैसिलो करे छॾींदो। जेकॾहिं दुनिया तव्हां जे लाइ शाहिदी ॾिए त ही रसूलुल्लाह जो आहे। छा थो समझी? अल्लाह भी यही फैसलो करे छॾींदो। गदलो आहे, गदलो आहे, दुनिया जो चवे थी त मां भी इनके रसूलुल्लाह जो करे छॾियो आहे। ऐं हू त एॾा मेहरबान आहिनि। हज़रत लाद लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमायो त राणे कना रात अदा नानिया पो आयो लधी सू लतीफ चवे दातर कना दात हाणे को न पुछे थो ज़ात जेके आया से अघी वया, जेके आया से अल्लाह रसूल जी दरबार में कबूल थी वया। अल्लाह से असांजी महफ़िल के भी पंहिंजी बारगाह में कबूल करे। आमीन चो दोस्तों। जितना भी आया, जाथा भी आया, जे नियत साण भली नियत साण आया, अल्लाह से सभिनी के पंहिंजे नियतनि जा बखरा नसीब फरमाए। इन महफ़िल के पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। नमाज जी पाबंदी कयो, कुरान करीम जी तिलावत कयो, पंहिंजे अब्बे अम्मा जो चवण वठो, सुने महबूब जी सुन्नत ते अमल कयो, पाण में गॾिजी कंहिंजी गिला न कयो, बल्कि जॾहिं पाण में गॾिजो त कंहिं मोमिन जी तारीफ़ करे छॾो त अल्लाह जी रहमत उन्ही ते बि नाज़िल त तुंहिंजे मथां बि नाज़िल थींदी। पर जे कंहिंजी गिला कंदो, अल्लाह हुन जा ॾोह लाहींदो वेंदो ई तव्हांजे मथां चढ़ंदा वेंदा। कहिड़ो फ़ाइदो तव्हांखे गिला करण में? पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करणो आहे। फिलाणो हेड़ो, फिलाणो तेड़ो, छॾे ॾे फिलाणे खे। तू पंहिंजे रब सां राज़ी थी वियो। हा जेकॾहिं ॿिए जी ॻाल्हि करणी आहे थोड़ी तारीफ़ सां करे छॾ त अल्लाह जी उन्ही जे मथां बि रहमत थिए त तुंहिंजे मथां बि रहमत थी। तुझे दिल के अल्लाह पाने साफ बनाई दो। कंहिंजी गिलाखोरी न कयो, चुगली न हणो, कंहिंते कंहिंसां विढ़ो न, पाण में प्यार कयो, मोहब्बत कयो, मस्जिदूं आबाद कयो, मदरसा आबाद कयो, ऐं पंहिंजे अबे अम्मा जो चवण वठो। औलाद जी इस्लामी नमूने सां तरबियत कयो। क़िबला सही सैयद सगोरे ते मस्जिद भी ठहराई आहे, तालीम भी बचड़नि जी हली रही आहे। आस पास वारा पंहिंजा बचड़ा छॾियो त हिते पढ़नि, सैयद अली आले रसूल जी निगरानी में पढ़नि त पोइ त बेड़ा ई पार आहे। मदीने जे घोट अली सलाम फरमाए त ॿ चीज़ूं छॾे थो वञाव, हिकु क़ुरान, ॿियो मुंहिंजो आल। जे इन्ही जी दामन में हथ मज़बूती सां वरतव त कॾहिं गुमराही कोन थींदव। सो असांजा इन जी दामन में हथड़ा आहिनि। इंशाअल्लाह ताला अल्लाह से ॿिन्ही जहान में बेड़ा पार फरमाईंदो। व आखिरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउ व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। ए अल्लाह असांजी दुआ कबूल फरमा, अचण वेहण कबूल फरमा। मुंहिंजा रब करीम ही तुंहिंजी हिन महफ़िल, तुंहिंजे यार जी महफ़िल में तुझे महबूब जी आल ऐं तुझे नबी जा वारिस आलम सगोरा मौजूद आहिनि। ए मुंहिंजा अल्लाह
तुझे महबूब जे ज़ाहिर बातिन जा वारिस मां इन्हनि जो वसीलो तुंहिंजी दरबार में खयो आहे। ए अल्लाह तूं असांजी हाज़िरी क़बूल फरमा, असांजूं जाइज़ घुर्जूं पूरियूं फरमा, नेक मक़ासद में कामयाबी अता फरमा, बुराइन बुछड़ाइन किनन कचाइन खां महफूज फरमा। अहले सुन्नत व जमात जे उलमा ऐं मशाइख मसाजिद ऐं मदारिस असांजे अवाम ऐं अक़ीदे असांजे नात खाने हाफ़िज़नि जी हिफ़ाज़त फरमा, प्यारे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा, असांजी सिंध ऐं सिंधुअ खे आबाद फरमा, असांजे मारूड़नि खे शाद फरमा। इलाही आलमीन असांजा उहे आर्मी जा दोस्त भाइर जेके पाकिस्तान जे सरहदनि ते हिन वक़्त में पहरो ॾेई रहिया आहिनि, ए मुंहिंजा अल्लाह तो उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। ए रब करीम तो असांजी इंतज़ामिया असांजी अदलिया असांजी हुकूमत के हिदायत नसीब फरमा। ए अल्लाह तो असां सभिनी के पाण में प्यार ऐं मोहब्बत नसीब फरमा, कलमे साण असांजो ख़ात्मो फरमा, नमाज़ जो पाबंद बना बिहुर्मत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला इंशाअल्लाह। आप पढ़ाए मुस्तफ़ा जाने रहमत पेला हो सलाम शमए बज़ में हिदायत पेला हो सलाम शमए बज़ में हिदायत। वो हमारे नबी हम उनके उम्मती, वो हमारे नबी हम उनके उम्मती। उम्मती तेरी किस्मत पेला हो सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पेला हो सलाम शमए बज़ में हिदायत। सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिहि व सहाबिहि। प्यारे महबूब मुर्शिद साईं कंबर उन्हें खुश आबाद फरमा, मुर्शिद बचने के आबाद फरमा। या अल्लाह साईं जेके असां अहले सुन्नत वल जमात दरगाह आहिनि, दरगाह जा मालिक आहिनि, अहले सुन्नत वल जमात सभिनि खे खुश आबाद फरमा। या अल्लाह साईं असांजे इल्म अमल सालिह में इज़ाफ़ो अता फरमा, असांजी हाज़िरी क़बूल फरमा, साईं खे ख़िज़र हिदायत फरमा, साईं जिन जी ग़ुलामनि खे मदीने सभिनी ग़ुलामनि खे खुश आबाद फरमा। या अल्लाह साईं दोस्तनि जो मीलाद मल्हायो आहे पंहिंजे दरबार क़बूल मक़बूल फरमा। बिहुर्मत व वसीलत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना। बाबा लंगर सभिनी जे लाइ तयारु आहे, सभिनी